अहम ख़बर आहे कराची खां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नासिर हुसैन शाह मुलाक़ात दौरान ॿिन्ही विच में तवानाई शोबे ऐं सिंध जे तरक़ियाती फंड्स ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। कराची मां ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में तवानाई वारे शोबे में सिंध जे तरक़ियाती फंड्स जे हवाले सां ख़याल जी ॾे वठि कई वई। पार्टी चेयरमैन खे दरख़्वास्त कई आहे त वफ़ाक़ सां ॻाल्हाए रोकियल फंड्स जारी कराया वञनि। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे वफ़ाक़ी हुकूमत और मुतासिरनि जे लाइ इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण बाबति वाइदो कयो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ सां ॻाल्हियूं करे फंड्स जारी कराइण जी ख़ातिरी बि कराई आहे। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जल्द फंड जारी थियण सां ॿोॾि मुतासिरनि जी बहाली वारे कम खे तेज़ कयो वेंदो, इहो चवणु आहे सैयद नासिर हुसैन शाह जो। हिकु भेरो ॿी हरवा सां अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची खां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ॿिन्ही विच में तवनाई शोबे ऐं सिंध जे तरक़ियाती फंडनि ते ख़यालनि जी ॾे वठि थी आहे। पार्टी चेयरमैन खे दरख़्वास्त कई आहे त वफ़ाक़ सां ॻाल्हाए रोकियल फंड जारी कया वञनि।